बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अंसारी साहब, सिंध धरती जा प्यारा आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। आबादगार साथियों, अॼु असां सालेपट में शुएब सीड कॉर्पोरेशन वारनि जे मॉडल फार्म ते मौजूदु आहियूं ऐं हिते जेके सिंध जूं कंपनियूं आहिनि उहे सभु गॾु थियूं आहिनि त असां जेका सीड प्रोडक्शन या सीड प्योरिटी उहा कीअं वधायूं ऐं सिंध में कीअं सुठा बीज तयारु कजनि। सो असांजो जेको सदर आहे इहा आस जेका आहे आल सिंध सीड एसोसिएशन, हुनजो साईं नदीम शाह साहिबु उहो असां सां गॾु आहे ऐं साईं खे चवंदासीं। अच्छा, हींअर असां फील्ड बि कई आहे हिननि जी ऐं हिते छा आहे जो लेट वण लॻनि था, जॾहिं त पंहिंजी जेका ॾखण सिंध आहे उते आगाठा वण लॻी विया आहिनि, गोगड़ा करिया आहिनि। हिते वणनि में जेके हाणे लॻा आहिनि, जॾहिं की तक़रीबन महीनो, किन खे 15 ॾींहं, किन खे 8 ॾींहं, किन खे 10 ॾींहं थिया आहिनि। साईं तव्हां जेको आहे सो हिकिड़ो सॼी मीटिंग थी, पाण हुनखे मुबारक ॾींदा जिन हीअ ऑर्गेनाइज़ कराई जी। ऐं ॿियो तव्हां कहिड़ो पैगाम ॾिनो असांजे कंपनी खे या आबादगारनि खे? छो जो ख़ासि तौर ते असां आबादगार जी घणी ॻाल्हि कंदा रहंदा आहियूं ऐं जेको हीअ ॿिज ठाहिनि पिया या जेको हिननि हिते ॿिज जा जेके प्लांट लॻाइनि, तव्हांखे ॾिसी केतिरे ख़ुशी महसूस थी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनि खां पहिरीं त मलिक शफ़ीक जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांखे इहो मौक़ो ॾिनो, मीटिंग जी होस्टिंग बि कई ऐं वरी फील्ड बि ॾेखारियईं। हिते 156 जिन्सूं लॻल आहिनि ऐं उन में जेके सिंगल प्लांट बि आहे, घटि बि आहिनि, वधि बि आहिनि, नंढा नंढा ॿिया बि टुकड़ा विया अथसि, जंहिंमें हू ॾिसे थो त हीउ छा थो लहे, कीअं थो लहे, केतिरो थो लहे। हिन 21/3 खां पोइ शुरू कई आहे ऐं जेका काल्ह हिननि ख़तमु कई आहे त आगाटो वोण कीअं थो थिए, पाछाटो कीअं थो थिए ऐं हिते कीअं थो हले। ऐं ख़ासि करे हीअ छा पिया कनि त जेके सिंगल जीन या डबल जीन आहे उनखे ट्रिपल जीन कराइण जी बि कोशिशि पिया कनि। मलिक साहब जी जेका भले में भली ॻाल्हि मूंखे लॻंदी आहे त हू रुगो पंहिंजो न सोचींदो आहे, आबादगारनि जो बि सोचींदो आहे। जीअं असांजो वसाण साहिबु जेका बि ॼाण थींदी आहे आबादगारनि ताईं पहुचाईंदो आहे, त आउं सीड कंपनी वारनि खे सभिनी खे चवंदुसि त अव्हां बि एतिरी कोशिशि करियो, जे भला एतिरी नथा करे सघो त जंहिं वटि ॼाण आहे उन खां पाण वठूं, सिखूं, अॻिते वधायूं, मुल्क क़ौम जी तरक़ी करियूं। ही कपह हिकिड़ो नंढो फ़सुलु आहे, कमंद ऐं केलो इन जो पिया वञूं था, पोइ केॾी महिल बरसाति पइजी वञे, केॾी महिल केलो सड़ियो वञे, मर्ज़ लॻियो वञे। कॉटन नंढो फ़सुलु आहे, इन में रोज़गार ॾाढी थी मिले। गुॾ वारे खे पैसा था मिलनि, पोखी वारे खे था मिलनि, चूंडाई वारे खे था मिलनि, हारी खे था मिलनि, ज़मींदार खे मिलनि था ऐं 2-3 महीना इहो सिलसिलो पैसनि जो हले थो। त आउं हिकु भेरो ॿीहर बि मलिक साहिब जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांखे मौक़ो ॾिनो ऐं फील्ड ते ॾेखारी। वॾी महिरबानी आहे। मलिक साहिब 2 मिंट वठो तव्हां हिकिड़ो। अचो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आस जे सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। जीअं जेको आहे साईं नदीम शाह साहिब बि जेको ॿुधायो आहे, असल में असां जेको आहे कंपनी वारा सभु जेको आहे हीअ हिकिड़ो असां आहे। असां सभु जेकॾहिं कंपनी वारा गॾिजी सरजी ज़िमेदार लाइ सोचींदासीं त इनशाला जेको आहे असांजे मुल्क जी तरक़ी थींदी, सिंध जी तरक़ी थींदी इनशाला। मां मीटिंग में बि दोस्तनि खे ॻाल्हि कई आहे ऐं इनशाला असां आईंदा बि कोशिशि कंदासीं त सभु दोस्त गॾिजी सरजी जेको आहे ज़िमेदार जे भले लाइ जेको आहे कमु कयूं। अवां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। थैंक यू।